नाज़रीन बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त नून लीग JUI जे इस्लामाबाद में ऐलानियल धरणे में शरीक थियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नून लीग सदर शहबाज शरीफ जी सदारत हेठि पार्टी अॻुवाणनि जो आला सतही इजलास थियो। इजलास में मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाणनि ख़िलाफ़ नेब जे कार्रवायुनि वारे मामले ते गौर विचार कयो वियो। इजलास दौरान नून लीग JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान तरफान अक्टूबर महीने में इस्लामाबाद में ऐलानियल एहतजाज में शरीक थियण जो फ़ैसिलो कयो वियो। नून लीग अॻुवाणनि मूजिबि JUI जे एहतजाज में शरीक थियण जे हतमी फ़ैसिलो नून लीग जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में कयो वेंदो। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त नून लीग JUI जे इस्लामाबाद में ऐलानियल धरणे में शरीक थियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नून लीग सदर शहबाज शरीफ जी सदारत हेठि पार्टी अॻुवाणनि जो आला सतही इजलास थियो। इजलास में मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाणनि ख़िलाफ़ नेब जे कार्रवायुनि वारे मामले ते गौर विचार कयो वियो। इजलास दौरान नून लीग JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान तरफान अक्टूबर महीने में इस्लामाबाद में ऐलानियल एहतजाज में शरीक थियण जो फ़ैसिलो कयो वियो। नून लीग अॻुवाणनि मूजिबि JUI जे एहतजाज में शरीक थियण जे हतमी फ़ैसिलो नून लीग जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में कयो वेंदो।